सिंध हाई कोर्ट मंछर ढंढ जी बहाली ऐं मक़ामी मुहाणनि खे मालिकाना हक़ ॾियण वारे केस में डीजी फिशरीज़ ऐं डिप्टी कमिश्नर जामशुरू खे मंछर जे हलंदड़ प्रोजेक्ट जो रिकॉर्ड पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। मंछर ढंढ जी बहाली ऐं मक़ामी मुहाणनि खे मालिकाना हक़ ॾियण वारी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे जस्टिस ज़ुल्फ़िकार अहमद ऐं जस्टिस सलीम जैसर ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ार मोहम्मद शरीफ मल्हा जे 2019 में दाख़िल करायल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान वकील पेश न थियण करे दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त मंछर ढंढ जी बहाली ऐं मक़ामी मुहाणनि खे मालिकाना हक़ ॾिना वञनि। पटिशनर्स अदालत खे ॿुधायो त जॾहिं मंछर ढंढ जो पाणी ज़हरीलो आहे त फिशरीज़ खाते पारां करोड़ रुपयनि जा प्रोजेक्ट आणण मनपसंद माण्हुनि जा टेंडर करे मंछर में मच्छियुनि जो ॿिज लाइ करोड़ रुपयनि जो नुक़सान कयो वियो। दरख़्वास्त गुज़ार चयो त मंछर ज़हरीलो हुजण करे इहो सभु बेचारो मरी वियो आहे। डीसी जामशुरू जी बेध्यानी सबबि प्रोजेक्ट ते ख़र्च कयल रक़म मुहाणनि जी भलाई लाइ को बि लाभ न ॾेई सघी आहे।